रिपोर्ट गुलज़ार अहमद चांडियो सिंध वुमेन लॉयर्स अलायंस औरतुनि ते तशद्दुद जे केसनि जी रिपोर्ट जारी करे छॾी। गॾु कयल अंगनि अखरनि में अप्रैल 2023 खां डिसंबर 2023 ताईं जा वाक़िया शामिल आहिनि। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 240 औरतुनि खे क़त्ल कयो वियो। औरतुनि मथां जिस्मानी तशद्दुद जा 135 वाक़िआ रिपोर्ट कया विया। औरतुनि सां जिन्सी तशद्दुद जा 75 वाक़िआ ऐं साणनि जिन्सी तौर हिरासा करण जा 48 वाक़िआ पेश आया। पाकिस्तान में जिन्स जे बुनियाद ते तशद्दुद जो शिकार औरतुनि ऐं बची वियलनि लाइ इंसाफ़ ताईं पहुच खे बहितर बनाइण लाइ औरतुनि जे ख़िलाफ़ तशद्दुद खे मुंहुं ॾियणु मरकज़ी हैसियत रखे थो। जिन्स जे बुनियाद ते तशद्दुद जे मुतासिर औरत ऐं बची वियलनि जी वॾी अक्सरियत क़ानूनी दग ॻोल्हण जे क़ाबिल न आहे। औरतुनि जा ख़ानदाननि जो दॿाउ रहंदो आहे त हू टिघे तरीक़ेकार या समाजी पाबंदियुनि जे करे पंहिंजा केस ख़त्म कनि। जिन्स जे बुनियाद ते तशद्दुद खे बचियल मुतासिरनि खे इंसाफ़ ताईं पहुचण में अहम रुकावटुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो, जंहिंमें देर ऐं टिघी जांच ऐं आज़माइशूं शामिल आहिनि। असांजे जांच कंदड़ इदारनि प्रोसिक्यूशन ऐं अदलिया खे जिन्स जी बुनियाद ते तशद्दुद जे ॾोहनि खे मुंहुं ॾियण जी आलमी मयार खे अपनाइण जी ज़रूरत आहे। सिंध वुमेन लॉयर्स अलायंस जे चेयरपर्सन एडवोकेट छासी निज़ामानी, जनरल सेक्रेटरी एडवोकेट रुबीना चांडियो, हैदराबाद जे कोऑर्डिनेटर एडवोकेट सीमा कोसो, उमरकोट जे कोऑर्डिनेटर एडवोकेट राबिया समो ऐं ॿियनि जो चवणु आहे त औरतुनि जे हक़नि में मौजूदु क़ानूननि ख़ासि तौर ते घरेलू तशद्दुद एक्ट 2013 जे कम जी जगह ते औरतुनि खे हिरासा करण जे ख़िलाफ़ तहफ़ुज़ एक्ट 2010, सिंध चाइल्ड मैरेजेस रेसरेंट एक्ट ते असराइते नमूने अमल दरामद कराइण जी ज़रूरत आहे। क़ानून जी हुक्मरानी जा इदारा ख़ासि करे प्रोसिक्यूशन ऐं अदलिया औरतुनि खे इंसाफ़ फ़राहम करण जा अहम इदारा आहिनि। उन्हनि खे मुसलसल जिन्सी हसासियत ऐं सलाहियतुनि जी ज़रूरत आहे त जीअं औरतुनि जे ख़िलाफ़ तशद्दुद जिन्सी ॾाढाई जे केसनि खे मौसर तरीक़े सां हल कयो वञे। ज़िलई सतह ते तिबी, क़ानूनी ऐं नफ़्सियाती पार्सिगल सर्विसिस जे ज़रूरत आहे ऐं पुलिस ऐं अदलिया खे जिन्स जे बुनियाद ते तशद्दुद जे मुतासिरनि जे तहफ़ुज़ बाबति क़ानूनी साज़ी जी ॼाण ऐं सम्झ खे वाक़ुफ़ु करण जी ज़रूरत आहे। अहिड़नि केसनि खे मुनसिफ़ाणे नमूने संभालण जी ज़रूरत आहे। आम माण्हुनि जो ख़ासि तौर ते औरतुनि जो क़ानूनी निज़ाम में एतमाद पैदा करण ऐं बचियल माण्हुनि खे मदद तलब करण तोड़े बदसलूकी जे वाक़िअनि खे रिपोर्ट करण लाइ हौसला अफ़ज़ाई करण जी ज़रूरत आहे। दारुल अमान में हेठि सतह ते औरतूं दोस्त पनाह घरनि ऐं सुधारनि जे घुर्ज आहे। औरतुनि ख़िलाफ़ तशद्दुद ऐं ॿारनि सां ज़्यादतीअ जे केसनि जी शिकायत ऐं जांच लाइ पुलिस फोर्स में वधीक औरतूं हुजणु घुरिजनि ऐं पुलिस ऐं अदलिया खे घुरिजे त केस जे जांच ऐं उकला खे तकिड़ो बनाइनि, ज़िम्मेवारनि जे हल ऐं सज़ा ॾियण ऐं औरतुनि तोड़े ॿारनि जी हिफ़ाज़त खे यकीनी बणाइनि।